नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी में खबर ॾींदा हलूं त भिरयास्टी भरसान दे ॿेलावाह जे ॻोठ शेर मोहम्मद ابڙو में प्लाट जे मामले तां ابڙا برادري जे ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो। बंदूक जा फायर लॻण सबबि हिकु ॻोठाणो बख़्शल ऐं ॿी धुर जो सोज़ल ॿुड़ो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे नौशरो फिरोज़ अस्पताल नियो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे 40 वरे जो बख़्शल फ़ौत थी वियो, जॾहिं त ॿिए ज़ख़्मी खे नाज़ुक हालत में नवाबशाह जे PMU अस्पताल रेफर कयो वियो। अस्पताल में फ़ौत थी वियल ॻोठाणे बख़्शल ابڙे जो लाश भिरयास्टी तालका अस्पताल में पोस्टमार्टम लाइ आंदो वियो, जिते लाश जो पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। हिन सिलसिले में भिरयास्टी अस्पताल में मौजूद भरिया रोड थाणे जे SHO गुलाम कादिर गोरचाणी ॿुधायो त ابڙا برادري जे ॿिनि धुरनि जो ॻोठ में प्लाट जे मामले तां पुराणो तकरार हलंदड़ हो, जंहिं सबबि धुरनि में छिकताण थी। असांजे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो, जिते हिकु धुर जो ॻोठाणो बख़्शल ابڙو फ़ौत थी वियो। वाक़े वारे ॻोठ में पुलिस पिकेट ऐं नफ़री मुक़रर कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।